बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ प्रोग्राम व्यूज़ टाइम में के भलीकार आहियां महताब अली नूर। राज़ी ईरान पारां बलोचिस्तान भरिसां हिकु ॻोठ ते मिज़ाइल हमिलो जेको कयो वियो ड्रोन जी सूरत में, उन हमले जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे पाकिस्तान। ऐं पाकिस्तान पारां ईरान जो जेको सफ़ीर आहे पाकिस्तान में मौजूदु परदेही सफ़ीर, उनखे मुल्क निकाली ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। ऐं उन सां गॾोगॾु वरी ईरान में मौजूदु तेहरान में पाकिस्तान जे सफ़ीर खे वापसि घुराए वरितो आहे। पाकिस्तान पारां शदीद एहतजाज कंदे इहो चयो वियो त पाकिस्तान जी फ़ज़ाई हदुनि जी भञकड़ी कई वई आहे, जेका नाक़ाबिले क़बूल आहे। ऐं कंहिं बि क़िस्म जी छिकताण या नुक़सान जो ज़िम्मेवार जेको आहे उहो ईरान हूंदो। पाकिस्तान जहिड़े रद्दमल खां पोइ पाड़ेसरी मुल्क ऐं असांजो दोस्त मुल्क, दुख सुख जो साथी चीन, उन पारां उनजे परॾेही वज़ारत पारां बयानु जारी कयो वियो, जंहिंमें इहा वरी अपील कई वई आहे पाकिस्तान ऐं ईरान खे त ॿई मुल्क छिकताण वधाइण वारनि क़दमनि खां पासो कनि ऐं गॾिजी करे अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइण जे लाइ कमु कनि। हाणे नुक़सानु असांजो थिए, क़ुर्बानियूं असां ॾियूं। इन मिज़ाइल हमले जे नतीजे में 2 मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहे अजल जो शिकार थिया। 3 मासूम नींगरियूं जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पियूं। उनजे बावजूदि बि चीन पारां इहा अपील त छिकताण वधाइण वारनि क़दमनि खां पासो कयो वञे। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। चूंड सरगर्मियूं बि जारी आहिनि मुल्क में। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु मुख़्तलिफ़ हंधनि ते जलसनि खे ख़िताबु कयो आहे, पीपल्स पार्टी जे चेयरमैन। ऐं उन इहा दावा कई आहे त असां नवाज़ शरीफ़ खे चोथों भेरो वज़ीर आज़म बणिजणु न ॾींदासीं ऐं तीर सां इन शींहं जो शिकार कंदासीं, छाकाणि त इहो जेको शींहुं आहे उहो अवाम जो, पोरियतनि जो, आबादगारनि जो रतु पी रहियो आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां पोइ IG पंजाब पुलिस इलेक्शन कमीशन खे अॼु ब्रीफिंग ॾिनी आहे। चीफ इलेक्शन कमिशनर जी सदारत हेठि अहम इजलास थियो ऐं उन इजलास दौरान IG पंजाब पुलिस जो इहो चवणु आहे त 19 सियासतदान आहिनि पंजाब जा जिन खे सिक्योरिटी थ्रेट्स आहिनि, मतिलबु उन्हनि जी जान खे ख़तरो आहे। इन हवाले सां इंटेलिजेंस रिपोर्ट्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। IG पंजाब पुलिस उस्मान साहिब जो चवणु आहे त सिक्योरिटी सबबनि जे करे उन्हनि सियासतदाननि जा नाला नथा ॿुधाए सघूं। उनखां पोइ हू चवनि पिया त पाकिस्तान में केतिरा ई अहलकार आहिनि जिन जी खोट खे बि मुंहुं ॾेई रहिया आहियूं। सो इम्कान इहो पैदा थींदो पियो वञे त शायदि 8 फरवरी जेको आहे उन ते कुझु बि न थिए ऐं वरी मामिलो अॻिते को वधी वञे। इन्हनि समूरनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ असां करायूं था। सीनियर तजिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते वरी अॼु IMF पारां जेका क़िस्त मिली आहे पाकिस्तान खे $70 अरब जी, उन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इकोनॉमिस्ट आहिनि प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहिबु असांखे जॉइन कयो आहे। प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहिबु असां सां गॾु आहिनि। डॉक्टर अयूब शेख साहिबु ऐं इदरीस लिगारी साहिबु बि असां सां अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहिनि। रफ़ीक साहिबु थैंक यू सो मच सर, वेलकम चओ पिया अव्हांखे प्रोग्राम में। पहिरियां त ईरान वारे मामले ते थोरी ॻाल्हि ॿोल कयूं सर। नुक़सानु थियो, 2 मासूम ॿारड़ा असांजा मारिजी विया ऐं फ़ज़ाई हदुनि जी जेका आहे ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई। पोइ चीन पारां वरी अपील कई पई वञे त पुरअमन रहो। पाकिस्तान पहिरियां इब्तिदाई तौर ते जेको क़दम खयो, सफ़ीर खे मुल्क निकाली ॾेई छॾी आहे ईरान जे खे। मां सम्झां थो त अॼु सुबुह जीअं इहा न्यूज़ ब्रेक थी आहे त मां सोचां पियो त इहो ईरान तरफ़ां ईअं पाकिस्तानी हदूद जी ख़िलाफ़ वर्ज़ी करणु गॾु गॾु असांजी उमिरि में त असां न ॿुधो आहे, को अॻु में थियो हुजे। हूअं ॿियूं शयूं थींदियूं रहियूं आहिनि। कुझु हालात अहिड़ा थिया आहिनि विच में जिन में कुझु मसइला पाकिस्तान ऐं ईरान जे विच में थिया आहिनि, जिन में पोइ वरी अंडरस्टैंडिंग बि डेवलप थींदी रही आहे। ख़ासि तौर ते जॾहिं सुनी शिया फ़साद थिया या जेके मतिलबु आहे त कोयटा में जेके हुया उन्हनि बाबति उन्हनि खे रिज़र्वेशन रहियूं आहिनि। पर हीउ तमामु अनप्रेसिडेंटेड आहे जंहिंमें ईरान पाकिस्तान फ़िज़ाई हदूद में घिड़ी अचे, जंहिंजी प्रेसिडेंट इहा आहे, जंहिंजो प्रिटेक्स्ट इहो आहे त भई उन्हनि जा जेके आहिनि बाग़ी आहिनि या जेके उन्हनि जा जेके ईरान जे ख़िलाफ़ु करण वारा आहिनि उहे हिते हूंदा ऐं सॼो। पर मां सम्झां थो त इहा प्रोवोकेशन जेका आहे इहा इन जी जेका अॻु में आहे इहा का असांखे मतिलबु आहे त को हाणे स्पाई टू स्पाई हलंदड़ आहे या का ॿी सूरत हाल आहे त मूंखे ख़बर न आहे। पर इन क़िस्म जी छिकताण वारी सूरत हाल माना हिकिड़ी कॉन्टेक्सचुअल माना हुन फ्रेम में कान्हे का। इन करे मां सम्झां थो त इहो हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे जंहिंखे पाकिस्तान ऐं ईरान ॿई हिन जेकी वॉलेटाइल सिचुएशन आहे, पॉलिटिकल सिचुएशन आहे, हिन वक़्तु गज़ा में ऐं यमन तरफ़ बमबारी हले पई, ओॾां यूरोप में जंग हली रही आहे। इन सॼी सूरत हाल में नंढियुनि नंढियुनि शयुनि खे दरगुज़र करे ऐं पंहिंजो पाण में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग डेवलप करणु घुरिजे। ऐं मां सम्झां थो त पाकिस्तान तरफ़ां जेको सफ़ीर खे निकाली ॾियणु आहे इहो थोरो मतिलबु आहे त उनजो थोरो पहिरीं सुबुह ख़बर इहा आई त उनखे
जेको आहे पंहिंजो नाज़िम उमूर आहे उनखे सख़्तु लफ़्ज़नि में ॿुधायो वियो आहे त इहे अहिड़े क़िस्म जा शयूं जेके आहिनि से ॿिन्ही मुल्कनि जो जेको अंडरस्टैंडिंग आहे उन ख़राबु कंदा। पर जेकॾहिं सफ़ीर खे कढियो वियो आहे इहा थोरी वधीक एक्सट्रीम सूरत हाल आहे। सो ॾिसजे त हाणे इहा सूरत हाल कहिड़े तरफ़ वञे थी पई, पर मां सम्झां थो त इहा एमिकेबली सॉल्वेबल ॻाल्हि आहे। एॾी कुझु त बॉर्डर टेंशन कोन्हे पाकिस्तान ईरान जे विच में, इन करे इहे थिए थी जेका दरअंदाज़ी थिए थी ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां। पाकिस्तान खे इहा शिकायत घणो वक़्तु अॻु रही आहे। कुलभूषण यादव बि उन लाइ चयो त उहो चाबहार मां ई आयो हुयो। ऐं ईअं ई जेको आहे सो बलूचिस्तान जी वोलेटाइल सिचुएशन आहे। सो मां सम्झां थो त इनखे पाकिस्तान ऐं ॿिन्ही मुल्कनि खे इनखे एमिकेबली सॉल्व करण जी कोशिशि करणु घुरिजे। जी जी, गॾिजी करे इनखे हल करण जी कोशिशि करणु घुरिजे। इदरीस लिगारी साहिबु असां सां गॾु आहे। इदरीस साहिबु, अव्हां कीअं पिया ॾिसो मुल्क में चूंडुनि जो माहौल आहे, सिक्योरिटी थ्रेट्स न रुगो अंदरां आहिनि मुल्क जे, पर ॿाहिरां बि आहिनि, ऐं ईरान बजाए जो पाकिस्तान जी सिक्योरिटी फोर्सिस सां राब्तो करे हा, जेकॾहिं कंहिं क़िस्म जा के इंफॉर्मेशन इंटेलिजेंस बेस हुयूं बि, पर डायरेक्ट पाण कार्रवाई करणु इहा किथां जी आहे रविश? महिरबानी मेहताब अली साहब। ऐं मुंहिंजे ख़्याल में जीअं रफ़ीक चंडी साहिबु चयो त माना असां सां जेको ईरान जो जेको आहे बॉर्डर ते ख़ासि तौर ते अहिड़ी क़िस्म जो छेड़ो या जेको असां जीअं आम तौर ते भारत सां थींदी आहे या अफ़गानिस्तान सां अमूमन थी रही आहे, त ईअं न थी आहे। ऐं वाक़ई हीअ हिकिड़े क़िस्म जो तमामु हिकिड़ो ओचितो थियो आहे। अहिड़ो थियो आहे मुंहिंजे ख़्याल में 2017 में शायदि हिकिड़ो थियो हुयो त ईरान मां को ड्रोन जेको हुयो उहो पाकिस्तान में आयो हुयो ऐं पाकिस्तान उहो ड्रोन करायो हुयो। ऐं मुंहिंजे ख़्याल में गुज़िरियल 6-7 सालनि खां पोइ हीउ जेको पहिरियों हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे, तमामु घणो पाकिस्तान तरफ़ां जेको सख़्तु क़िस्म जो रद्दमल आयो आहे। ऐं न फ़क़ति ईरान मां सफ़ीर, पर ईरान मां पंहिंजो सफ़ीर बि जेको पाकिस्तान वापसि मोटायो आहे। ऐं तंहिंमें जेको चीन किरदारु अदा कयो आहे, मुंहिंजे ख़्याल में उहो इंतिहाई साराह जोॻो आहे। ऐं चीन चयो आहे त मुंहिंजे खे जेको थधे तरीक़े सां दिलि पियो वञे, पर हीउ थियो पंहिंजी तारीख़ जो पाकिस्तान जो जेको आहे उहो ॾाढो हिकिड़ो त माना इहो थियो न आहे। हालांकि पाकिस्तान ऐं ईरान जा तालुकात के भला बि न रहिया आहिनि, पर एॾा छिकताइण वारा बि न रहिया आहिनि जीअं असां ॾिसूं था उनजा अफ़गानिस्तान सां छिकताइण वारा रहिया आहिनि, या जीअं असां ॾिसूं था त उहे भारत सां रहिया आहिनि, ईअं न रहिया आहिनि। ऐं सर्द जंग ज़रूरु रही आहे, पर हीउ ॾाढो थियो आहे। बाक़ी जेसिताईं तव्हां इहा ॻाल्हि पिया कयो त इन मामलनि या अहिड़नि शयुनि खे जेको सो जवाज़ बणाइण लाइ चूंडूं मुलतवी करण जो जेको आहे इहो ज़ाहिर आहे असां वटि वक़्तु खां हले पियो। ॾिसो त हाणे सेनेट में बि जेको सो नाले मात्र कुझु सेनेटर पाण में मिली उहे बि जेके से माना तक़रीबन 3 करारदादूं पास कराए चुका आहिनि। ऐं तंहिंखां पोइ कल्ह इलेक्शन कमीशन जेको चयो आहे त जेकॾहिं इहो बार बार जेके से माना त निशान तब्दील करण जी दरख़्वास्तूं ईंदियूं रहियूं त पोइ असां मजबूरन जेको आहे असांखे इलेक्शन जेका आहे उहा डिले करणी पवंदी। ऐं हेॾा जेका आहे उहो ख़ुदि केतिरियूं जेके सियासतदान जेके चवनि था त धनी जेके इस्टेब्लिशमेंट जेका आहे इस्टेब्लिशमेंट उहा नथी चाहे की चूंडूं इन वक़्तु थियनि पियूं। ऐं वाक़ई हाणे चूंडनि जी दिलचस्पी जॾहिं तहरीक इंसाफ़ खां जेको बैट जो निशान खसियो वियो आहे ऐं उनखां पोइ तहरीक इंसाफ़ जेका पोज़ीशन आहे उनखां पोइ ॼण त हिकिड़ो जंहिंजे लाइ बिलावल सिधो सही हाणे थी चुको आहे त हाणे मुक़ाबिलो फ़क़ति असां ऐं नवाज़ लीग में आहे। माना जेका असां तहरीक इंसाफ़ माना आउट थी वई आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो असांजी जुडिशरी ते जेको आहे उहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे त माना हिकिड़े पासे उहो इलेक्शन कमीशन फ़ैसिलो कयो ऐं ॿिए पासे जेका असांजी अदालत जेका उन ते मोहर लॻाए छॾी, माना ॼण मुकमल तौर ते PTI ॼण हिन इलेक्शन में असांखे नज़र कोन पई अचे। ऐं ज़ाहिर आहे उन जूं मख़सूस सीटूं बि ॿियूं ऐं ॿिया सभु शयूं बि उहे बि वञूं। तंहिंजे करे इहे ज़रूरु हथु कंदा ऐं कोशिशूं आहिनि। ऐं उहे ॿियूं जेके पाकिस्तान में चूंडूं मुलतवी करणु चाहिनि थियूं ऐं डिले करणु चाहिनि थियूं, उहे ज़रूरु ही जेको ईरान वारो जेको थियो आहे अटैक थियो आहे हमलो जेको थियो आहे उनखे ज़रूरु हिकिड़ो वॾो जवाज़ पेश कंदियूं ऐं कोशिशि कंदियूं त उनखे इस्तेमालु करे ऐं इलेक्शन में थोरी घणी डिले कई वञे। ठीकु आहे इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर अयूब शेख साहब, वेलकम जब अवां क्योंकि सर अवां जो छा ख़्यालु आहे चूंडुनि खां अॻु ई सीरियस क़िस्म जो मामिलो, संजीदा क़िस्म जो, बल्कि इंतिहाई संजीदा क़िस्म जो मामिलो पैदा थी वियो ईरान पारां, जेके असां इंतिहाई वेझो पाड़ेसरी मुल्क सम्झंदा आहियूं, उन पारां फ़ज़ाई हदुनि जी भञकड़ी कंदे बलोचिस्तान जे हदुनि में कार्रवाई कई वई, 2 मासूम ॿारड़ा मारिजी विया। इन ते वरी पाकिस्तान जो शदीद एहतिजाज। अवां कीअं पिया ॾिसो इन मामले खे? वॾी महिरबानी महताब, मां पहिरें ॾींहं खां वठी हिकिड़ी ॻाल्हि जो क़ाइल आहियां त दिफ़ाई, ख़ारजी, बचाव जा, परॾेही उहे जेके मामला आहिनि उन्हनि ते असां ॼाणूं जेकॾहिं त पोइ वधीक बहितर तरीक़े सां ॻाल्हाए सघूं था, छो सब्जेक्ट हुजे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सभु चयो
त ईरान बि मुस्लमान मुल्क आहे ऐं पाकिस्तान बि मुस्लमान मुल्क आहे ऐं उतां दरअंदाज़ी थी, दख़ल अंदाज़ी थी, सरहदी भञकड़ी थी, इन जो मुस्लमानी सां तालुक़ु न आहे, इन जो कलमे सां तालुक़ु न आहे। बिल्कुलु सर। हा, ऐं इसराइल जेकॾहिं फ़लस्तीन सां विढ़े थो त इनखे ईअं न वठणु खपे त को हज़रत मूसा अलैहिस्सलाम, मूसा कलीमुल्लाह जी फ़ौज जेका आहे हुज़ूर सल्लम जी फ़ौज सां थी विढ़े, ईअं न आहे। इन करे हिनखे हीअं सम्झणु खपे त हिन दुनिया में मज़हब न पर मफ़ाद बुनियादी शइ हूंदा आहिनि। ईरान जो मफ़ाद छा आहे इहो ॻोल्हिणो पवंदो। पाकिस्तान खे इहा ॻाल्हि चिटी चिटी ॿुधाइणी पवंदी त कहिड़नि मफ़ादनि खे हासिल करण जे लाइ ईरान इहा दख़ल अंदाज़ी कई ऐं पाकिस्तान जे हदुनि में अचे अटैक कयो ऐं ॿ ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि जी जान वई। हिकिड़ी ॻाल्हि त पाकिस्तान सरकार खे, ॿियो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त हिन में फ़ौरी तौर ते अमल दख़ल जेको आहे उहो कजे ऐं जेके बि असांजा परॾेही मामरनि जा ॿाहिरि आहिनि ऐं जेके बि दिफ़ाई माहिरनि जा ॿाहिरि आहिनि उन्हनि सभु माण्हुनि खे प्रॉपरली तकड़ में इहा ॻाल्हि तइ करे ऐं ईरान सां ही मामला हल कनि ऐं ईरान जो सफ़ीर वापसि करणु या असांजो सफ़ीर वापसि घुराइणु, इहे बि हिकिड़ा टोकन एहतिजाज हुजनि था। पर हिन में असांजो ख़्यालु, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु, मां रफ़ीक साहब जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त स्पीड वधाए ऐं हिन परॾेही जेको मामिलो आहे, इहो जेको मामिलो आहे, इहा जेका ख़राबी ओचितो ईरान जे पारां थी आहे, इहा सॼी जो सॼी बिना देर डिफ्यूज़ कजे ऐं हिनखे ख़तमु कराइजे। इहो ॿिन्ही मुल्कनि जे हक़ में ऐं पाड़े जे हक़ में। बिल्कुलु ठीकु पिया चओ, ख़िते जे मुफ़ाद में आहे त मतिलबु ॻाल्हि जेका आहे उहा छिकताड़ अॻिते न वधणु खपे। इनाम भट्टी साहब, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब असांखे जॉइन कया। इनाम साहब वॾी महिरबानी आहे मुंहिंजी। महिरबानी महताब। संजीदा क़िस्म जो मामिलो ही वरी पैदा थी वियो जो ईरान पारां ओचितो हमिलो कयो वियो बलोचिस्तान जी हदुनि में। इन ते अवांजो कमेंट सर, पाकिस्तान पारां शदीद एहतिजाज कंदे ईरान जे सफ़ीर खे मुल्क बदर कयो वियो आहे ऐं ईरान मां पंहिंजे सफ़ीर खे वापसि घुरायो वियो आहे। मुंहिंजे ख़्याल में महताब जेके गज़ा जूं सियासी हालतूं आहिनि उहे वधणु शुरू कयो आहे उन्हनि जो इन तरह जो वाक़ियात अॻे बि थींदा रहिया आहिनि। पाकिस्तान जे ख़ासि करे तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़े दफ़े मुला मंसूर ते अटैक थियो हो, उहो बि इन ई एरिया में थियो ऐं पोइ हुन मारिजी वियो ऐं उन खां पोइ वरी ॿियूं जेके मज़हबी जमायतूं आहिनि उन्हनि जा काफ़ी इहो रहियो आहे ईरान जे तरफ़ां त उहे हिन तरफ़ पनाहगाह ठाहे रहनि था ऐं पाकिस्तान जो वरी कॾहिं इहो रहंदो आहे त कुझु ॿिया ग्रोह जेके आहिनि उन्हनि जूं पनाहगाहूं ईरान जे पासे आहिनि ऐं उहे अटैक्स बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदा रहिया आहिनि। पर हिन भेरे जेका ही सुफ़ारतकारी वारो मामिलो एॾो शिदत सां जेकॾहिं रिएक्शन में आयो आहे त इन में मां सम्झां थो इहो सिर्फ़ु अकेलो वाहिद सबबु नथो थी सघे जो पाकिस्तान जे सरहदुनि जे अंदरि कंहिं ठिकाणे खे निशानो बणाइण जे नतीजे में पाकिस्तान ईरान खे इन क़िस्म जी वार्निंग ॾिनी हुजे, छाकाणि त इहो सिर्फ़ु बहानो ई थी सघे थो। न त ॿी सूरत हाल जेका ख़ुदि अफ़गानिस्तान जे बॉर्डर ते आहे पाकिस्तान जी, उन में तव्हां ॾिसो त रोज़ जे बुनियाद ते केतिरा अहिड़ा वाक़िया थींदा रहनि था ऐं उन जी बि ख़ुदि पाकिस्तान वटि सूरत हाल तशवीश वारी रहे थी। पर ही सुफ़ारतकारी में इन क़िस्म जो रद्द अमल जेको आहे उहो इंडिकेटर आहे त गाज़ा जी जेका सूरत हाल आहे उहा वधे पई, यानी उन जी जेका जंग जी सूरत हाल आहे उहा पंहिंजे खिते खां निकिरी ॿिए खिते में वञे पई ऐं पाकिस्तान कंहिं न कंहिं धुर जे तरफ़ां हिकिड़ो न्यापे तौर ते सम्झो ईरान खे हिकिड़ो इहो मैसेज ॾिनो आहे त हू कहिड़ी धुर सां गॾु बीहंदा। ऐं आउं त ईअं थो सम्झां त थी सघे थो मुमकिन आहे त ख़ुदि पाकिस्तान खे इहो सख़्तु स्टैंड वठण जे लाइ चयो वियो हुजे त हू इन क़िस्म जो सख़्तु स्टैंड वठे ईरान सां, छाकाणि ईरान खे बि किथां न किथां त उन्हनि खे सोढ़े करण जे लाइ जेके धुरियूं इस्तेमालु थी सघनि थियूं उन में पाकिस्तान में हिकिड़ी बॉर्डर सूरत हाल जे करे जियोग्राफिकल जेका पोजीशन आहे उनजी लोकेशन आहे उन जे करे हिकिड़ी उनजी थी सघे थी, छाकाणि त हुसिन जो उन में बहर अहमर में रेड सी जे अंदरि जेके वाक़िया थियनि था वरी उनजी
वापसी में जेको अमेरिकन ऐं यूके इंग्लैंड जेके फ़ौजुनि जेके वापसी जेके वरी अटैक कया आहिनि, उन खां पोइ जेका सूरत हाल थिए पई, मूंखे ख़दशो आहे त किथे इहा जंग अॻिते वधण न शुरू करे। सो हीउ मामिलो ज़ाहिरी तौर ते त लॻे दहशतगर्दी ठिकाणनि जे मथां हमलनि ऐं उनजे नतीजे में सफ़ारतकारी जी तनाव या जेका उनजी चइजे त हिकिड़ी रंजिश पैदा थी आहे, पर असुल मामला के ॿिया बि थी सघनि था। जी महताब। इनाम भट्टी साहब बड़ी महिरबानी अवां जी। अवां वटि टाइम कुझु घटि आहे त ॿियो जेको मामिलो आहे, इलेक्शन कैंपेन्स बि हलनि पियूं, पर पीपल्स पार्टी चेयरमैन साहब अॼु जेका दावा कई आहे इनखे मुंहिंजो ख़्यालु आहे को सियासी नारो न चवणु खपे। इहा वॾी दावा आहे त उहो शींहुं जेको आवाम जो रतु चूसे पियो, आबादगारनि जो रतु चूसे पियो, उन शींहं जो तीर सां शिकार कंदासीं। नवाज़ शरीफ़ जे लाइ उन्हनि चयो आहे। इन ते अवां जो कमेंट। सियासी फ़िक्रेबाज़ी या जुमिलेबाज़ी उन तीर सां शेर जो शिकार जो अंदाज़ो इन मां ई करे सघिजे थो त जॾहिं तव्हांखे गॾु हुकूमत मिले थी, गॾिजी आर्ज़ी तौर ते हुकूमत ठाहियो था, त उन वक़्तु तव्हांखे तीर ऐं शींहं जो को बि पाण में टकराव नज़र नथो अचे, न हू शिकारी आहे न को हू शिकार आहे। उन वक़्तु तव्हां गॾिजी जेको आहे सो हिसे पती में सॼे मुल्क जे ख़ज़ाने खे शिकार कयो था, मुल्क जे अवाम खे शिकार कयो था, उन्हनि जे सभिनी सियासी जमहूरी जेका हक़ीक़ी रस्तो जेको वठणु खपे हिन मुल्क खे, उनखे शिकार कयो था सिर्फ़ु इक़्तिदार जी ख़ातिर। ऐं हाणे वरी जॾहिं तव्हांखे वोट जे लाइ वञिणो थो पए माण्हुनि वटि, त तॾहिं उन वक़्तु तव्हांखे इहे सियासी फ़िक्र ऐं जुमिला नज़र था अचनि त तीर सां उन शींहं जो शिकार कबो ऐं उन शींहं जेको आहे सो अवाम जो रतु चूसियो आहे। हक़ीक़त में ॾिसजे ईअं त अवाम जे रतु चूसण खां वधीक हिन मुल्क जे सियासी वायुमंडल खे खोखलो करण में, जमहूरी सॼे अमल खे कमज़ोर करण में ऐं मुल्क जी मईशत खे कमज़ोर करण में इन्हनि सभिनी जमायतुनि जो हथु आहे। इन्हनि सभिनी जमायतुनि गॾिजी करे सिर्फ़ु पंहिंजे इक़्तिदार जी ख़ातिर, ऐं सिर्फ़ु इहे ॿ जमायतूं न पर अक्सरियत उहे ॿियूं सभु जमायतूं जेके वारे वारे सां इक़्तिदार में हिसो वठंदियूं रहियूं आहिनि, उन्हनि कॾहिं बि मुल्क जे मुफ़ाद ख़ातिर या मुल्क जे अवाम जे मुफ़ाद ख़ातिर वेही करे सोचियो ई कोन्हे। हुननि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इक़्तिदार जे ख़ातिर सोचियो आहे। त हाणे जॾहिं इक़्तिदार जे लाइ बार्गेनिंग थींदी आहे, जॾहिं उन में सौदे जी जेका ख़रीदो फ़रोख़्त जो सबबु ई इहो हुजे त छा ॾींदो ऐं छा वठंदो, त उते कंहिं न कंहिं जी कुर्बानी थींदी आहे। ऐं हिते पाकिस्तान जे अंदरि उहा कुर्बानी हर वक़्तु हर दौर में हिकिड़ी जमहूरियत जी थींदी रही आहे, जमहूरी प्रोसेस जी थींदी रही आहे, ऐं ॿियो अवाम जे मुफ़ादनि जी थींदी रही आहे। त आउं सम्झां थो हीअ सभु जेके हिन वक़्तु बि इन तरह जो सियासी सिर्फ़ु हिक ॿिए सां टकराव ॾेखारनि पिया, ऐन मुमकिन आहे त जेकॾहिं कंहिं बि धुर खे, पीपल्स पार्टी खे या नून लीग खे, ॿिन्ही खे का वाज़े अक्सरियत नथी मिले, त इहो बि इम्कान ग़लति नथो चई सघिजे त वरी ईंदड़ वक़्त में बि पीपल्स पार्टी ऐं नून लीग वफ़ाक़ में बि गॾियल हुकूमत ठाहिण जे लाइ पाण में आमादा थी वञनि। छाकाणि त जॾहिं PDM जी हुकूमत उबूरी तौर ते कुझु चंद महीननि जे लाइ इक़्तिदार हासिलु करण लाइ गॾिजी ऐं सभु वेही सघनि था, त पोइ वरी मुल्क जे मुफ़ाद जे ख़ातिर उन वक़्तु तव्हां ॾिसंदव त हू चवंदा मुल्क जी मईशत, मुल्क जो मुफ़ाद, पोइ मुल्क जो अवाम, उन जे लाइ असां सभु गॾिजी वेहूं था ऐं नेशनल गवर्नमेंट ठाहिण लाइ बि तयारु थी था वञूं। तंहिंजे करे हिननि जो इहो को बि जहिड़ो न को नज़रियाती आहे, न को उसूली आहे, न को मुल्क जे कंहिं ख़ासि मुफ़ादनि जे तहत आहे, सिर्फ़ु इक़्तिदार जे तहत आहे। ऐं उन में उहो जेकॾहिं हिसे पती में गॾिजी बि विया त वरी उहो गॾियल हिसे पती में गॾिजी वेही करे इक़्तिदार बि हासिलु करण लाइ तयारु थी वेंदा। जी मैं ठीकु आहे। इनाम भट्टी साहब बड़ी महिरबानी। महताब मूंखे इनाम भट्टी खां वेंदे वेंदे हिकिड़ो सुवालु पुछणु ॾियो। ज़रूरु पुछो। भला इहे सभु कुझु कनि त इक़्तिदार लाइ पिया था न, पोइ भला इहो हिन में ख़राबी कहिड़ी आहे? इक़्तिदार जे लाइ भले हुजे, पर इक़्तिदार में इहो तइ करणु खपे त जेकॾहिं सभिनी सां गॾु वेहणो आहे, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ईअं ॻाल्हाइण जी ज़रूरत न हुजणु खपे त शेर जो शिकार थींदो, अवाम जो रतु सिर्फ़ु शींहं चूसियो आहे, पोइ हू इहो चवंदा असां सभिनी जा रस्ता साॻिया आहिनि, गॾिजी असांखे मौक़ो मिलियो त गॾिजी इक़्तिदार हासिलु कंदासूं, असांजी का बि पाण में दुश्मनी कोन्हे। त बहितर तरीक़ो इहो आहे। ऐं अवाम खे सिर्फ़ु जेकॾहिं इहो ॿुधाइजे त हीउ ख़राबु आहे, हू सुठो आहे, मुंहिंजो इन ते इहो मौक़ुफ़ आहे त इक़्तिदार जे लाइ सभई कोशिशि कनि था ऐं सभिनी खे वरी गॾिजी जेॾीमहिल इक़्तिदार में विहारण जे लाइ कंहिं आमादा कयो त उन वक़्तु बि गॾिजी वेही रहंदा। उते हुननि खे इहो यादि ई न हूंदो त को तीर खे शींहं जो शिकार करिणो आहे ऐं शींहं अवाम जो रतु चूसियो आहे। उते हिननि खे इहो यादि ई न हूंदो। उते इहो हूंदो त शींहं ऐं तीर गॾिजी ॿई अवाम जे लाइ जेको आहे कुझु न कुझु भले जो कमु कंदा। ठीकु आहे। न पर असां हे त महताब खामखा शींहं खे नवाज़ शरीफ़ डॉक्टर साहब इन मामले ते अचूं पिया। इनाम साहब थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी मुंहिंजी।
असल में इनाम साहब जेके आहिनि न उहे थोरो पाड़े में वञी पहुता आहिनि मखदूम जमील ज़मान जे, ऐं मखदूम जमील ज़मान साहब अॼु अहिड़े क़िस्म जो बयानु ॾिनो आहे त इन में कहिड़ो हर्ज़ु आहे त जेकॾहिं PTI बानी नवाज़ शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी या पीपल्स पार्टी इहे गॾिजी करे हुकूमत छो नथा करे सघनि। डॉक्टर साहब इन ते अव्हांजी राय वठंदुसि, पर इन खां पहिरियां मां थोरी वज़ाहत कयां। अव्हां पहिरियां जेका राय ॾिनी उनजो दिलि सां एतिराम कोशिशि कईसूं, पर डॉक्टर GR बलोच साहब जेको आहे उहे उमिरे ते वियल आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब UK जे दौरे ते आहिनि, बरतानिया पहुतल आहिनि, सो कंहिंसां राब्तो न थी सघियो परॾेही माहिर सां, अॻूणे सफ़ीर सां या वरी डिफेंस एनालिस्ट सां। टाइम बि कुझु घटि हुयो असां वटि। हाणे अव्हां खां इहो सवाल सर, इन ते तव्हांजी ग्रिप आहे सियासी मामलनि ते, पथर ते लकीर वारी ॻाल्हि ते अञा क़ाइमु आहियो? ऐं मखदूम जमील ज़मान साहब जेका ॻाल्हि कई, जिते पाण ॻाल्हाईंदा बि रहिया आहियूं, PDM टाइप जी का गवर्नमेंट ठहंदे ॾिसो पिया, या अञा कुझु ॿियो थींदो सर? बाबा पथर ते लकीर ठहंदी थोरी आहे, इहो तव्हांखे कंहिं चयो आहे? अबे ॾाॾे खां ॿुधंदा था चओ पथर ते लकीर हूंदी आहे, उहा ठहंदी न आहे। नंबर 1 पत्थर गुम न थी वञे अयूब साहब। पत्थर गुम न थिए, इहो सुवाल पुछो त पत्थर त गुम न थींदो। जी डॉक्टर साहब, इहो उगुम हलवो अलाए केतिरा दफ़ा रही विया, वरी वरी कंदा आहिनि पिया, वरी कंदा। गुलाम सेन जो मर्दाना ऐं ज़नाना बीमार अञा ताईं पियो हलंदो आहे, सुमरो दवाखानो हैदराबाद सॼी भरी पई आहे। हाणे न गुलाम बीमारियूं, न इलाज, न ज़नाना बीमारियूं। इन में इहो बि एड कयूं था सर, हिकु पासे IG पंजाब पुलिस चयो आहे त असां वटि लॻभॻि कोई 92,000 सिक्योरिटी एहलकार जेके आहिनि उन्हनि जी खोट खे असां मुंहुं ॾियूं पिया, ऐं वरी IMF पारां $70 करोड़ जी किस्त बि मिली आहे। त सूरत हाल मईशत बहितर थियण जा इम्कान बि आहिनि, सिक्योरिटी ख़दशा बि आहिनि, त पोइ चूंडू छो थियनि? छा था चओ त उहे सभु IG पंजाब खे ॾियूं छा IMF वारा पैसा? उन्हनि खे न ॾियो सर, जिन खे मिलणा हूंदा उन्हनि खे त मिलंदा। त हे सभु इहे ॻाल्हियूं शुरू, हाणे IG पंजाब खे यादि अची वियो आहे त माण्हू थोरा आहिनि, ऐं उहो इलेक्शन कमिश्नर चए थो जेकॾहिं हाणे न वधिया त पोइ वरी जेके आहिनि न सो छपाई मसइलो बाबा, छपाई त रुॻो उन्हनि जी थींदी न जंहिंजा मटबा, हे सॼी इलेक्शन न कराए सघंदो। न बाबा, छा आहे त उन्हनि वटि छा PTI लाइ चवनि था त हुन चयो आहे त बाबा असांखे मट न ॾियो, दिलो ॾियो, हीउ दिलो सही नथो लॻे, ढकणु ॾियो, ढकणु सही नथो लॻे असांखे, हीउ ॾियो। इन करे हुन चयो आहे त निशान वाङण ऐं गोभी बि न ॾियो सर, इन जे लाइ त बाक़ाइदा अदालत में विया। पर निशान त हुननि खे ॻाल्हि ॿुधो, निशान जेके ॾिना अथनि को चुटियल चूंडियल माण्हू विहारियो अथनि जंहिं महिल निशान अलॉट कया आहिनि। न निशान हमेशा रफ़ीक साहब असांजे मुआशिरे जी निशानियूं हूंदा आहिनि। असां गोभी खाऊं था, वाङण खाऊं था, ॿिया बि काफ़ी निशान अञा बचियल पियल आहिनि। को माचिस ॾियनि, को हाकी ॾियनि, को पिजारो ॾियनि, कंहिंखे साइकिल ॾींदा, इहे निशान काॾे विया? साईं हाणे ट्रैक्टर खयो आहे न, चौधरी शुजात चए थो हाणे साइकिल को तरक़ी कई अथमि, ट्रैक्टर खयो अथमि। डॉक्टर साहब आहे थोरी ठगी आहे आराम भाई, न का बि ठगी कान्हे। पथर ते लीक अथव, पथर बि लॻल अथव ज़मीन ते, इहो चुंबड़ जो पियो हूंदो ऐं इहे चूंडियूं थी वेंदव। हीअ सभु ॻाल्हियूं करण जो मक़सदु आहे अवाम घटि में घटि वोट में अचे। अच्छा, टर्नओवर घटि थिए त असांखे इनसिक्योरिटी जे करे घटि में घटि टर्नओवर थिए। जी, नून लीग खे फ़ाइदो पवंदो साईं। पोइ त मुंहिंजी मर्ज़ी आहे न, मां कंहिंखे छा बि ॾियां, टर्नओवर जो थो। पोइ जीअं बलोचिस्तान में 200-300 माण्हू जेके 200 वोट्स ते जेको MNA चूंडिजी ईंदो आहे, अहिड़े क़िस्म जा नतीजा ॾिसंदासीं सर इलेक्शन में? न असां यार बलोचिस्तान त वरी बि रिमोट आहे। असां कराची शहर में हलीम आदिल शेख 6000 ते MNA MPA ॾिठोसीं न। उहा 40-50% थी वेंदी आहे, 40-50%। हा, 6000 वोटनि ते असां MPA ॾिठो आहे सिंध में, कराची शहर में। मुंहिंजा भाउ बलोचिस्तान जी ॻाल्हि छो थो करे? जी, इहा ॻाल्हि ई न आहे। असुल ॻाल्हि इहा आहे त टाइम TV खे हे बाक़ी 15 ॾींहं ॻाल्हाइणु खपे त सिंध जी क़ौम परस्त पॉलिटिक्स जो पार्लियामानी सियासत में रोल छा आहे। ऐं रोज़ इदरीस लॻानी ऐं शेख साहब हिकिड़ी शइ मां ऐड करणु चाहियां, इन में माना इहो क़ौम परस्तनि जो किरदारु पार्लियामेंट पॉलिटिक्स में किरदारु न, पार्टीअ जो उन्हनि जो रोल आहे अॻिते उहो थिए छा, उहो ऐं उन सां गॾु ख़ुदि पीपल्स पार्टी जेके 15 साल जेके आहिनि, असांखे उनजो बि हिकिड़ो तनक़ीदी जाइज़ो जेको आहे उहो बि इन सां गॾु पेश करणु खपे। ॿई शयूं बैलेंस थी वञनि, हू पर्सपेक्टिव बची वञे ऐं ही बची। 15 साल त 1 साल जनम टीप खां बि मथे आहे।
सो उनखे त तव्हां बिल्कुलु पेश कयो ऐं पीपल्स पार्टी जे हिकु हिकु शोबे खे खणी ऐं हिकिड़ो त हिकु हिकु शोबे खे खणी ऐं उनजो हिसाबु ठाहिजे ऐं ॿियो हिकु हिकु शोबो ऐं सब्जेक्ट थी वियो, डिपार्टमेंट थी वई, पर ख़ुदि असांखे ज़िले खां ज़िले ताईं मिसाल महताब घोटकी खां शुरू करे ऐं घोटकी में पंहिंजी अख़बार जा टाइम टीवी जा 2 नुमाइंदा उन्हनि खे चवनि महिरबानी करे तयारी करे अचनि, ईअं न चवनि जीअं काज़ी फाइज़ ईसा खे चवंदा साईं हे तो सुवालु ॾुखियो पुछियो आहे ॿिए दफ़े पुछजांइ, ईअं न कनि, तयारी पूरी करे घोटकी जे सॼी सूरत हाल खे साम्हूं आणनि। मां महताब जे मार्फत सॼी सिंध जे माण्हुनि खे ॿुधायां त कराची खां पोइ घोटकी सभ खां अमीर ज़िलो आहे ऐं सभ खां वधीक ख़राबी उते पैदा थी वई। ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त घोटकी खां शुरू कजे हेॾो जेका अमीर ज़िलो सर रैंसम वारनि पैसनि जे हवाले सां था चओ या अञा कुझु ॿियो? न, उते गैस, उते भाण, हा गैस तमामु घणी आहे, भाण आहे, वॾी ॻाल्हि आहे ऐं घोटकी खे नामुराद माण्हुनि खामखा मीडिया जो हिसो ई न बणायो आहे त मथां असां खां हितां जांच थिए ऐं हिसाब थिए। मिसाल जांच ऐं हिसाब ते मूंखे ॻाल्हि यादि आई त सिंध में 2-3 पीर आहिनि जिन ते वॾियूं पेटियूं खुलंदियूं आहिनि औकाफ़ खाते में। हाणे अची विया औकाफ़ खाते जो हे रिकॉर्ड त गुज़िरियल हुकूमत में हिकिड़े पीर तां साल में 1 करोड़, 1.25 करोड़, 1.5 करोड़ रुपया ईंदा, उतां आमदनी थींदी ऐं ग़रीब माण्हू उते पंहिंजा पैसा बि ॾींदा, सोन बि उछले वेंदा पेती में। हाणे उहा हुकूमत जॾहिं पूरी थी आहे, हाणे इहे जेका निगरान हुकूमत आहे उन में ऑफिसर बि बदिली थी विया, ॿिया बि बदिली थी विया ऐं बाक़ी भत्ता बि बंदि थी विया। हींअर उन पीर जे मज़ार तां महीने में 1 करोड़ 22 लख रुपया महीने में चंदो थो मिले, कॾहिं 22 थो मिले, कॾहिं 12 थो मिले, कॾहिं 10 थो मिले ऐं 1 किलो सोन जो मिलियो आहे महीने हिकिड़े में हिकिड़ी पेटीअ मां। बिल्कुलु अॼु 2 तोला थींदो। छो इहे सभु ॻाल्हियूं महताब तव्हांजा जेके रिपोर्टर आहिनि न उन्हनि सभिनी खे रिक्वेस्ट कयो त उहे ज़िले वाइज़ ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि कजे त पीर वाइज़ खणिजी अचिजे। डॉक्टर साहब ज़रूरु ईअं कयूं, अहिड़ो इलेक्शन जो प्रोग्राम ऑलरेडी हले बि पियो, पर वरी ही मामला ओछो थो अची था वञनि न, ईरान पारां हमिलो कयो त हाणे इन टॉपिक खे छॾे कोन पिया सघूं। इहो ईरान पाकिस्तान जे ख़िलाफ़ कयो ई न करे आहे जीअं महताब सुठा प्रोग्राम न करे। ठीकु आहे डॉक्टर साहब। डॉक्टर रफ़ीक अहमद जांडे साहब, हिकु पासे IMF पारां जेका किस्त जारी कई वई $70 करोड़ जी, 1.5 अरब डॉलर्स अञा रहियल आहिनि पुठिते, इन सां मईशत बि कुझु मज़बूत थींदी ऐं ॿिए पासे वरी सिक्योरिटी जा कंसर्न्स बि ज़ाहिर कया पिया वञनि। साॻियो सवाल अव्हां खां बि सर, अव्हां कीअं पिया ॾिसो सिचुएशन कहिड़े पासे वञे पई, पथर रहंदो? ॾिसो IMF वारी ॻाल्हि आहे, उन में त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको सेंटीमेंट आहे उहो बहितर थींदो, जेको मार्केट जो जेको इशू हूंदो आहे उहो उन सां बहितर रहंदो, कॉन्फिडेंस हूंदो बिज़नेसिस में ऐं कारोबार हलंदो, इंटरनेशनल मार्केट में थोरो कॉन्फिडेंस बहाल थींदो। बाक़ी इन जो को वॾो इम्पैक्ट मूंखे नज़र नथो अचे त को, छो त तव्हांजी जेको तव्हांजी इहा कैपेसिटी आहे टू पे योर सॉवरन डेट, उहा माना जेकॾहिं इम्प्रूव थिए थी त पोइ तव्हां ओवरऑल इकोनॉमी में तव्हां वटि फिस्कल स्पेस बचे थी, तव्हां स्पेंडिंग करे सघो था, तव्हां ॿियूं शयूं करे सघो था, तालीम सिहत ते ख़र्चु करे सघो था ऐं माण्हू खे गुरबत मां कढण ते ख़र्चु करे सघो था। उनजो वॾो इम्पैक्ट उन ते नज़र नथो अचे। हाउएवर इहो हिकिड़ो सुठो सवण आहे त IMF तव्हां सां बीठी आहे त तव्हां मतिलबु आहे त माण्हू तव्हां सां बिज़नेस कंदा ऐं तव्हांजा हालात ख़राबु थियण तरफ़ नथा वञनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी जेका मूं कल्ह बि कई प्रोग्राम में, अॼु बि ॿिया दोस्त जेके उन्हनि साम्हूं मां रखणु चाहियां त पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून ऐं जेका आहे PTI ऐं ॿियूं जेके साॼी दुर जूं पंहिंजो जमायतूं आहिनि, उन्हनि सभिनी जो हिन दफ़े न त उहे गुज़िरियल इलेक्शन्स में माना कूड़ा सचा वाइदा इहे कंदा हुया, पर हिन दफ़े हुननि जेको इलेक्शन जी कैंपेन जेका हिन वक़्तु ताईं ॾिठी आहे, उनजी जेका उथण आहे, उहो नज़र पियो अचे त हिक ॿिए ते इल्ज़ाम हणणु, हिक ॿिए ते ॻाल्हाइण खां वधीक यानी को इक़्तिसादी अंडरस्टैंडिंग जी ॻाल्हि कान्हे हिन खां। इन करे मूंखे इहो ख़ौफ़ थो थिए पियो
त जेका बि पॉलिटिकल पार्टी कंहिं बि तरीक़े सां मैनेज करे हुकूमत में ईंदी उहा साॻी हैसियत में जेको इमरान ख़ान जो PDM में थियो। इन करे का माना चेंज ईंदे नज़र नथी अचे पई मूंखे त भई को चेंज अचे, छो त पार्टियूं जेके आहिनि से पंहिंजो पाण खे इन वॾे चैलेंज लाइ तयारु करण जी न उन्हनि वटि माना विल आहे, न उन्हनि तयारु कयो आहे, न ई जेको आहे सो इहो ऑल ऑफ सडन थी सघे थो पियो। सो मां सम्झां थो पियो त वरी बि मिसाल तौर ते जेके प्लान हींअर ॾिना आहिनि, जेके इहे ठकाई इकनॉमिस्ट आहिनि हिननि जा, बाबा हाणे इन्वेस्टमेंट कंदासीं या SIF ठाहियूं जेका उन में इन्वेस्टमेंट कंदासीं, जेके ज़मीनूं ॾींदासीं ऐं प्राइवेटाइज़ कंदासीं। इहे ॿई जेके फैक्टर आहिनि इहे रहियल खुलियल इकोनॉमी जो बेड़ो ॿोड़ण लाइ काफ़ी आहिनि ऐं इन ते खुलियल बहस थियणु खपे। इहो पार्लियामेंट खां सवाइ का बि हुकूमत इहो न करे। इलेक्शन जे जेको न कराइण में जेके इंट्रस्ट आहिनि उहे हुन जी अंडरस्टैंडिंग आई आहे त असां जेके इलेक्शन न करायूं त पार्लियामेंट न हूंदी, सभु न हूंदो, असां हीअ शयूं करे मुल्क खे इन मां कढी सघूं था पिया। मां एज़ अ प्रोफेशनल इकनॉमिस्ट सम्झां थो त इहो ॿेड़े ॿोड़ण जो हिकिड़ो बिल्कुलु वॾो प्लान आहे जंहिंमें इकोनॉमी पाकिस्तान जी ॿेड़ो ॿुॾी वेंदो। छो त इहो थींदो ई आहे त लेबर माइग्रेशन हिकिड़े सेक्टर खां ॿिए बि सेक्टर थींदी आहे ऐं उहो इवॉल्व थींदो आहे। तव्हांजो जेको इंडस्ट्रियल सेक्टर आहे उहो उन जी जाइ वठंदो ऐं तव्हां वटि जेको मतिलबु 70-80% जेको आहे एग्रीकल्चर आहे उहो तव्हांजो लेबर मूव थींदो होॾे ऐं पोइ तव्हां उनखे भले आहिस्ता आहिस्ता खणी अचो। पर हीअ जेके मुआदा थियनि पिया, हीअ जेका सूरत हाल थिए पई, इन सां इलेक्शन अचण खां पोइ बि फ़र्क़ु नज़र नथो अचे मूंखे, पर इलेक्शन न थियण खां पोइ तबाही थोरी तकिड़े थींदी ऐं हूअं उनजा चांसिस आहिनि त कुझु गवर्नमेंट्स माना करे सघनि। सो इहा पथर ते लकीर वारी ॻाल्हि आहे। उहा ॻाल्हि इहा आहे त मूंखे मुंहिंजी ख़्वाहिश आहे इहा त माना इलेक्शन थियनि, पर इलेक्शन न थियण जा जेके आवाज़ आहिनि उहे हाणे मूंखे वधीक ॿुधण में अचनि पिया ऐं अहिड़नि कार्नर्स खां ॿुधण में अचनि पिया जो मुंहिंजी ख़्वाहिश आहे त डॉक्टर अयूबी जेको पथर ते लकीर आहे उहा लकीर न रहे त बहितर। ठीकु आहे, लकीर न रहे सर, उहे चवनि पिया त लकीर त मौजूदु रहंदी, पथर हेॾो हेॾे थी सघे थो, अहिड़ी ॻाल्हि हुननि कई त ज़रूरु आहे। सही ॻाल्हि आहे डॉक्टर साहिब जी। ठीकु आहे, डॉक्टर अयूब शेख साहिबु हिकु ख़दशे जो बि इज़हार कयो न त इनसिक्योरिटी जेका वधे पई, दहशतगर्दी वधे पई या सिक्योरिटी जा मामला ॾेखारे टर्न आउट घटाइण जी कोशिशि कई पियो जे त कुझु मक़सूद धुरियुनि खे फ़ाइदो पहुचे। इन ते मुंहिंजो सुवालु इदरीस लेगारी साहिब खां पोइ वरी अवां ॿिन्ही खां बि आख़िरी त पोइ हीउ जेको नौजवान वोटर तयारु आहे, पैदा थियो आहे गुज़िरियल चूंडुनि जे भेट में, 1.25 करोड़ 1.5 करोड़ को सिंध में, कराची खां कश्मीर ऐं कोहिस्तान ताईं, उनखां पोइ पंजाब में कोई 3.5 करोड़ जे लॻभॻि वाध थी आहे यंग वोटर्स में, उहे त नतीजा चङा भला बदिलाए सघनि था। उन्हनि जो किरदारु जेको आहे उहो बि इम्पोर्टेंस रखे थो जेकॾहिं उहे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कनि त। इदरीस लेगारी साहिबु महताब, अञा हिकिड़ी ॻाल्हि मां इदरीस खां पुछां, हिकिड़ी नई डेवलपमेंट थी आहे, मूंखे ख़बर न आहे केतिरी सची आहे केतिरी कची आहे। MQM समूरा इत्तेहाद ख़तमु करण जो ऐलान कयो आहे छा? अञा ताईं सर बाज़ाब्ता ऐलान साम्हूं त न आयो आहे डॉक्टर साहिबु। हा, तव्हांजी इंफॉर्मेशन आहे, थी सघे थो सुभाणे ॿिए ॾींहुं पर MQM अहिड़ा ऐलान करे सघे थी। हा, MQM ताज़ो इत्तला गुज़िरियल ॾींहुं इन जी पहिरीं एपिसोड ज़रूरु ॾिनी मुस्तफ़ा कमाल, जंहिं चयो त का बि जमात इक़्तिदार में अचणु चाहे या वज़ीर आज़म बणाइणु चाहे त उनखे असांजे वोट्स जी ज़रूरु पवंदी। मतिलबु इशारो हुन ॾिनो आहे अहिड़े क़िस्म जो। डॉक्टर वटि इंफॉर्मेशन आहे डॉक्टर साहब? इंफॉर्मेशन हीअ आहे त नवाज़ लीग ऐं MQM जो इत्तेहाद ख़तमु थी वियो। अच्छा, ठीकु आहे, इन जे पुठियां के सबब बि हूंदा ज़रूरु डॉक्टर साहब? असां अॻे ई चयो त बाबा इहो इत्तेहाद हलणो कोन्हे, ये कंपनी चलेगी नहीं। या वरी पुराणा प्रोग्राम ॾिसो, पर्दे जे पुठियां को ज़रदारी साहिब जो जादू हली वियो हूंदो सर? सर कंहिंजो बि असां पर पुठि वेठो हुजे त नालो खणूं आहे, मां पर पुठि नालो न खणंदो आहियां। अनीस हारून, उनखां पोइ अनीस एडवोकेट, रज़ा हारून, इन्हनि जी शमूलियत खां पोइ ज़रूरु उन्हनि बि त कमु कयो हूंदो न अंदरि अंदरि सर? न सर, असुल ॻाल्हि इहे की जॾहिं हिननि जी ॻाल्हियूं पिया हलियो 2 कम थिया। हिकिड़ो त मियां शहबाज़ शरीफ़ लाइ चयूं त उहो हथु खणे त असांखे यकीन थिए तव्हांजो हेॾो वॾो लीडर बि असांजे हक़ में हथु खणी सघे थो, ऐं हुननि उहे कागज़ वापसि वरिता मुस्तफ़ा कमाल जे हक़ में। बिल्कुलु उहा हुन पंहिंजी न हिसाब में सीट सिक्योर कई त कादर मंडो खेल खां असां सीट पोइ खटी सघूं था। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा हुई त
नवाज़ लीग हुननि सां मुतालबो रखियो त तव्हांजा जेके बि मशहूरु माण्हू आहिनि उहे सभु जो सभु MNA ते खणी अचो। ठीकु। तव्हां सिंध असेंबली में ॾिसंदव त 36 MPA जे सीटुनि ते MQM जेके फार्म भरिया आहिनि उन में हिक खां सवाइ बाक़ी ॿियो हिकु बि नओं पुराणो नालो कोन्हे, सभु नवां आहिनि। ठीकु आहे सर। इदरीस लिगारी साहब, आवाज़ जी राय सर। जी जी मेहताब अली साहब। इदरीस साहब माफ़ कजो। न न डॉक्टर साहब ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं। सो जेसीं ताईं ॾिसो असांखे जेको टर्न आउट आहे हमेशह असां पाकिस्तान जी पूरियूं जेके इलेक्शनूं थियूं आहिनि उनमें कॾहिं बि टर्न आउट जेको आहे उहो इंतिहाई साराह जेको न रहियो आहे। माना वधि खां वधि असां वटि आम जेको जनरल इलेक्शन में जो टर्न आउट रहियो आहे 28 खां 30 खां 32 रहियो आहे, वधीक न रहियो आहे। ऐं इहो सुवाल तमामु अहम रहियो आहे त ईअं छो थो थिए जेका असांजी ख़ासि तौर ते जेको असांजे वोटरनि खे जेको आहे हिकिड़ो वॾो जेको प्रोसेस जेको जनरल जो प्रोसेस आहे उनमें अहिड़ियूं कहिड़ियूं ईअं कीअं कयो थो वञे जो उन्हनि खे मतिलबु वोट कास्ट करणु या पंहिंजी राय ॾियण जे हक़ खां महरूम कयो वञे। त ॾिसो इहा हिकिड़ी को इतफ़ाक़ न आहे। ऐं सम्झां थो त इहा असांजे रियासती इदारनि जी ऐं जेको हिकिड़ो हुकुमरान तबिको जेको वेठो आहे न उहो सदाई अहिड़ी पॉलिसी अख़्तियार कंदो आहे त जीअं माण्हुनि जी इन मामले में डेमोक्रेटिक प्रोसेस में का बि दिलचस्पी न रहे, माना उन्हनि जो को बि इन्हनि सां तालुक़ु न रहे। ॼण त हीअं मिसाल तौर जी ॻाल्हि आहे PTI ते असां केतिरी तनक़ीद कंदा रहिया आहियूं ऐं केतिरी तनक़ीद हिन वक़्तु बि आहे, पर तंहिं बावजूद बि उनजे वॾे वोटरनि खे ॾिसो कहिड़े तरीक़े सां ॼण पूरी इलेक्शन मां आउट कयो वियो आहे। उनजो कहिड़ो जज़्बो हूंदो जो हू इन तरह इलेक्शन में हिसो वठनि। साॻी तरीक़े सां 79 में जॾहिं ज़िया आयो त पीपल्स पार्टी ऐं जेके पीपल्स पार्टी जा कारकुन हुआ उनजी कहिड़ी दिलचस्पी रही हुई त उहे वरी इलेक्शन में हिसो वठनि या ज़िया जेका इलेक्शन कराए तंहिं में हिसो वठनि। साॻी तरीक़े सां मुशरफ 99 में जॾहिं आयो हो त उनखां पोइ नवाज़ लीग जे लाइ ऐं उन्हनि जे माण्हुनि लाइ कारकुननि लाइ कहिड़ी दिलचस्पी रही हुई जॾहिं उनजो लीडर बि न रहियो हुयो, उनजी पार्टी बि न रही हुई त उहे करोड़े वोटर जेके आहिनि उहे उन में हिसो वठनि ऐं शामिलु थियनि। तंहिंजे करे हीअ असांजी माना हिकिड़े इदारनि जी रियासती सतह ते हिकिड़ी पॉलिसी लॻंदी आहे त हर ईंदड़ इलेक्शन में हिकु अहिड़े तरीक़े कार अख़्तियार कयो वञे, हिकिड़ो अहिड़ो माहौल जोड़ियो वञे जंहिंमां करोड़े वोटर जेके आहिनि उहे निकिरी वञनि, उहे ॿाहिरि वञनि ऐं उनजी दिलचस्पी न हुजे। ऐं ॼण त हिकिड़ी जेका चूंड थिए माना जेका इलेक्शन जेका थिए उहा माना ॼण त हिकिड़ी बसि फॉर्मेलिटी आहे ऐं उन फॉर्मेलिटी खे पूरो कजे पियो ऐं उन खां सवाइ ॿी का बि शइ कोन्हे। बसि मिड़ई हाणे जेको सो हींअर बि चयो पियो त नवाज़ शरीफ़ खे तव्हां वज़ीर आज़म ईअं करे छॾियो, जेकॾहिं तव्हांखे इलेक्शनूं ईअं कराइणियूं आहिनि त तव्हां सभिनी खे PDM जेका आहे उन सभिनी खे हुकूमतूं ॾेई छॾियो, उहिदा वज़ारतूं विलाए छॾियो, कंहिंखे किथे ॾियणी आहे पोइ इहा फॉर्मेलिटी पूरी छो था कयो। पर ज़ाहिर आहे इन लाइ फॉर्मेलिटी पूरी करणु पूरी दुनिया सां गॾु आवाम जी अखियुनि में जेका आहे धूड़ विझी उहा फॉर्मेलिटी पूरी करणी आहे। तंहिंजे करे इहा हिकिड़ी रिथ आहे, इहो को इतफ़ाक़ न आहे। पोइ हिन दफ़े थी पियो आहे छा 99 में बि थियो आहे, 79 में बि थियो आहे, हींअर वक़्तु थिए पियो ऐं वरी ईंदड़ जेको सालनि में असां वरी ॾिसंदासीं त इहा साॻी नाइंसाफ़ी जेका आहे करोड़े वोटरनि जी कंहिं न कंहिं ॿी पार्टी सां ज़रूरु थी रही हूंदी। ठीकु आहे इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच। PCR मां कॉल अची वई त प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। वॾी महिरबानी मुंहिंजी डॉक्टर यूब शेख साहब, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, इदरीस लिगारी साहब, अगेन थैंक यू सो मच। ॻाल्हि ॿि कईसूं नज़रीन ईरान पारां जेको पाकिस्तानी हदुनि जी भञकड़ी कंदे बलोचिस्तान में मिज़ाइल हमलो कयो वियो, ड्रोन हमलो कयो वियो, उन जा असर ख़िते ते कहिड़ा पइजी सघनि था उन ते पैनलिस्ट पंहिंजी राय शामिलु कई। ईंदड़ आम चूंडुनि बाबति बि पैनलिस्ट जी राय शामिलु कईसूं। ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा। अलाह निगहबान।